अल्लाह जो ख़ौफ़। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह जो ख़ौफ़। दुआए अत्तार या रब्बे करीम। जेको बि 16 सफ़नि जो रिसालो अल्लाह जो ख़ौफ़ पढ़ी या ॿुधी वठे उनखे पंहिंजो हक़ीक़ी ख़ौफ़ अता करे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। हज़रत इमाम मुहम्मद बिन अब्दुर्रहमान सख़ावी रहमतुल्लाह अलैह नक़ल फ़रमाइनि था त अल्लाह पाक हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम ॾांहुं वही फ़रमाई त मां तो में 10,000 कन पैदा कया तां जो तो मुंहिंजो कलाम ॿुधो ऐं 10,000 ज़बानूं पैदा फ़रमायूं जिन जे ज़रिए तो मूंसां गुफ़्तगू कई। तूं मूंखे सभ खां वधीक महबूब ऐं वेझो उन वक़्तु थींदे जॾहिं तूं मुंहिंजो ज़िक्र कंदे ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत सां दुरूद पढ़ंदे। अल क़ौलुल बदी सफ़ो 275 276। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। ख़ौफ़े इलाही जी तलवार सां शहीद। हिकु बुज़ुर्ग कंहिं मदरसे जे ॿाहिरां हिकु ॿारु ॾिठो जेको रोई रहियो हो। पुछा करण ते उन ॿार ॿुधायो त अॼु असांजे उस्ताद साहिब सबक़ में तख़्तीअ ते क़ुरान पाक जूं कुझु आयतूं लिखायूं आहिनि जेके मूंखे रोआरे रहियूं आहिनि। ईअं चई हुन तख़्ती अॻियां वधाए ॾेखारी जंहिं ते ही आयतूं लिखियल हुयूं। अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यक़ीन। सिपारो 3 सूरह तकासुर आयत 1 खां 5। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। वधीक माल जमा करण जी तलब तव्हांखे गाफ़िल करे छॾियो एसि ताईं जो तव्हां क़ब्रुनि जो मुंहुं ॾिठो। हाओ हाओ हाणे जल्द ई ॼाणे वेंदव, पोइ यक़ीनन तव्हां जल्द ई ॼाणे वेंदव। यक़ीनन जेकॾहिं तव्हां यक़ीनी इल्म सां ॼाणो हा त माल सां महबत न रखो हा। उहो ॿार लगातार रोई रहियो हो। उहे बुज़ुर्ग संदसि इहा रिक़त ॾिसी तमामु घणो मुतासिर थिया ऐं खेसि फ़रमायाऊं, पुट हिन सूरत जो सबक़ सिर्फ़ु हिते ई पूरो नथो थिए पर अॻिते बि आहे जेको शायदि तोखे सुभाणे ॾिनो वञे। ईअं चई हुननि सूरत तकासुर जूं बक़ाया आयतूं बि पढ़ी ॿुधायूं जेके ही आहिनि। लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यक़ीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। बेशक तव्हां ज़रूर जहन्नम खे ॾिसंदव, पोइ बेशक तव्हां ज़रूर उनखे यक़ीन जी अख सां ॾिसंदव, पोइ बेशक ज़रूर उन ॾींहुं तव्हां खां नेमतुनि जे बारे में पुछियो वेंदो। जहन्नम जो तज़किरो ॿुधी उहो ॿारु कंबण लॻो ऐं ॾकंदे ॾकंदे किरी पियो ऐं तड़पण लॻो। आख़िरकार तड़पंदे तड़पंदे संदसि साहु निकिरी वियो। संदसि उस्ताद डोड़ंदो आयो ऐं उन बुज़ुर्ग खे पकिड़े वरितो। माण्हू गॾु थी विया। मरहूम ॿार जा माउ पीउ बि अची पहुता। उन बुज़ुर्ग खे क़ातिल सम्झी कोर्ट में पेश कयो वियो। जॾहिं क़ाज़ी साहिब खाइन वज़ाहत घुरी त उन्हनि सॼो वाक़ियो ॿुधायो। इहो ॿुधी क़ाज़ी साहिब फ़रमायो, हीउ ॿारु इंतिहाई सआदतमंद हो ऐं अल्लाह जे ख़ौफ़ जी तलवार सां शहीद थियो आहे। उन खां पोइ उन बुज़ुर्ग खे बाइज़त आज़ाद कयो वियो। नुज़हतुल मजालिस 94/2। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। प्यारे बच्चे के खौफ़े खुदा पर फिदा सुनते ही आयतें ढेर जो हो गया। काश मिल जाए मुझको भी ऐसी विला मेरे मरने का बाइस हो खौफ़े खुदा। सूरह तकासुर जा मज़मून। क़ुरान मजीद जे 30 सिपारे में मौजूदु सूरत तकासुर जी बुनियादी मज़मून ही आहे त हिन सूरत में सिर्फ़ु दुनिया जी बहितरी लाइ कोशिश करण जी मज़म्मत बयानु कई वई आहे ऐं आख़िरत जी तयारी न करण ते तंबीह कई वई आहे, जंहिंजो तफ़सील कुझु हिन रीति आहे। 1
हिन सूरत जी शुरूआत में ॿुधायो वियो आहे त वधीक माल गॾु करण जी हिर्स माण्हुनि खे आख़िरत जी तयारी खां गाफ़िल करे छॾियो ऐं इहो हिर्स संदन दिलुनि में मौजूदु रहियो एसिताईं जो खेनि मौत अची वियो। ॿ, हीउ बयानु कयो वियो आहे त वधीक माल गॾु करण जी हिर्स रखण वारनि माण्हुनि खे मौत जे वक़्तु पंहिंजो अंजाम मालूम थी वेंदो ऐं जेकॾहिं हू उन जो अंजाम यक़ीनी इल्म सां ॼाणनि हा त कॾहिं बि माल सां मुहबत न रखनि हा। 3, हिन सूरत जे आख़िर में हीउ ॿुधायो वियो आहे त माल जो हिर्स रखण वारा मरण खां पोइ ज़रूरु जहन्नम खे ॾिसंदा ऐं क़यामत जे ॾींहुं माण्हुनि खां नेमतुनि जे बारे में पुछा कई वेंदी। तफ़सीर सिरातुल जिनान 808/10। जेको रोअंदो उहो जन्नत में दाख़िल थींदो। हज़रत सैयदना जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह पाक जे आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे फरमायो त मां तव्हांजे साम्हूं सूरत तकासुर पढ़ां थो, तव्हां मां जेको रोअंदो उहो जन्नत में दाख़िल थींदो। पोइ पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा सूरत तिलावत फरमाई। असां मां के रुना ऐं के न रुना जेके न रोई सघिया उन्हनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां रोअण जी कोशिशि कई पर रोई न सघियासीं। सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां तव्हांजे साम्हूं उहा सूरत ॿीहर पढ़ां थो, जेको रोअंदो उन जे लाइ जन्नत हूंदी ऐं जेको रोई न सघे उहो रोअण जहिड़ी शिकिल ई बणाए वठे। काश असां हिन मुबारक सूरत जो तर्जुमो यादि करे वठूं, पोइ जॾहिं बि हिन सूरत खे पढ़ूं या ॿुधूं त अल्लाह पाक जे ख़ौफ़ में रोअण जी सआदत नसीब थी वञे। बहरहाल हिन रिवायत में असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नेकीअ जी दावत ॾियण जो निहायत अनोखे अंदाज़ में रिक़त अंगेज़ बयानु आहे। हिन रिवायत मां इहो पिणु मालूम थियो त मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जी अता सां जंहिंखे चाहिनि जेको चाहिनि उहो अता फरमाए छॾनि। तॾहिं ई त फरमायाऊं जेको रहंदो उहो जन्नत में दाख़िल थींदो। 1000 आयतूं पढ़ण जो सवाब। ए आशिक़ाने रसूल, सूरत तकासुर पढ़ण वारे खे 1000 आयतुनि पढ़ण जो सवाब मिलंदो आहे। जीअं त हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो छा तव्हां मां को इहा ताक़त नथो रखे त हू रोज़ानो 1000 आयतूं तिलावत करे? सहाबा किराम रज़ी अल्लाहु अन्हुम अर्ज़ु कयो इन जी ताक़त केरु रखी सघे थो? इरशाद फरमायाऊं छा तव्हां मां को रोज़ानो सूरत तकासुर पढ़ण जी ताक़त नथो रखे? याने हिन सूरत खे पढ़ण जो सवाब में 1000 आयतूं पढ़ण जे बराबरि आहे। मुस्तदरिक 276/2 हदीस 2127। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था हिन सूरत जी तिलावत में 1000 आयतुनि जी तिलावत ऐं अमल जो सवाब आहे। क़ुरान करीम में 6666 आयतूं आहिनि। जेकॾहिं वधियल आयतूं न ॻणजनि त 6000 आयतूं बाक़ी बचनि थियूं ऐं क़ुरान पाक जा मक़सद 6 आहिनि जिन मां हिकु आख़िरत जी सुञाणप आहे जेको सूरत तकासुर में मौजूदु आहे। याने हीअ सूरत ॼण त क़ुरान पाक जो तक़रीबन 6हों हिसो आहे। हिन सूरत में गौर करण सां दुनिया मां बेरग़बती ऐं आख़िरत ॾांहुं रग़बत पैदा थींदी आहे, जंहिंजे करे नफ़्स गुनाहनि खां नफ़रत करणु लॻंदो आहे ऐं नेकियुनि ॾांहुं माइल थी वेंदो आहे। मिरातुल मनाजी 262/3। इब्ने आदम जो माल। हज़रत मुतर्रफ रज़ी अल्लाहु अन्हु पंहिंजे वालिद खां रिवायत कनि था त मां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। उन वक़्तु पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत तकासुर जी तिलावत फरमाए रहिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इब्ने आदम चवंदो रहंदो आहे त मुंहिंजो माल मुंहिंजो माल। ए इब्ने आदम तुंहिंजो माल त फ़क़ति उहो आहे जेको तो खाई खपाए छॾियो या पाए पुराणो करे छॾियो या सदको करे अॻिते मोकिले ॾिनो।
मुस्लिम सफ़ो 1210 हदीस 74-20। क़यामत जे ॾींहुं 5 शयुनि जे बारे में सुवाल। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़यामत जे ॾींहुं इंसान तेसिताईं क़दम न खणी सघंदो जेसिताईं हिननि 5 सुवालनि जा जवाब न ॾेई वठे। 1, तो पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी। 2, जवानी कीअं गुज़ारी। 3, माल किथां कमायो। 4, ऐं किथे किथे ख़र्च कयो। 5, पंहिंजे इल्म मुताबिक़ केतिरो अमल कयो। तिरमिज़ी 188/4 हदीस 24-24। हीअ ॾाढे ख़ौफ़ वारी ॻाल्हि आहे त अॼु असां पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ग़फ़लत जो शिकार आहियूं। जवान त जवान पर पोढ़ा बि ग़फ़लत जो शिकार आहिनि। इन्हनि खे बि इहो अहसासु न आहे त हाणे का ॿी वाह न आहे, हाणे मौत अचिणो ई अचिणो आहे। जवाननि खे बि सोचणु घुरिजे त इन्हनि खां बि पुछा कई वेंदी त जवानी कहिड़नि कमनि में गुज़ारी। अहिड़ी तरह माल त माण्हू वॾे शौक़ सां कमाए रहिया आहिनि ऐं इहो बि न ॾिसंदा आहिनि त इहो माल किथां अची रहियो आहे, छाजो हलाल छाजो हराम। बसि जेको मिली रहियो आहे उहो हासिल करे वठो। तंहिं करे खेसि जेतिरो माल मिली रहियो आहे माण्हू ओतिरो गॾु करे रहियो आहे, जॾहिं त इहो दस्तूर आहे त जेतिरो माल वधीक हूंदो आहे ओतिरो वबाल बि वधीक हूंदो आहे। सफ़र में बि इहो ई उसूल ॾिसण में ईंदो आहे त बस या रेल में जंहिं वटि वधीक सामान हूंदो आहे उहो ओतिरो ई वधीक परेशान थींदो आहे। अहिड़ी तरह जेके माण्हू हवाई जहाज़ वसीले हिकु मुल्क खां ॿिए मुल्क सफ़र कंदा आहिनि उन्हनि खे तजुर्बो हूंदो त घणे सामान वारा माण्हू कस्टम वग़ैरह में केतिरी तकलीफ़ ऐं परेशानी खे मुंहुं ॾींदा आहिनि। अहिड़ी तरह जंहिं वटि दुनिया जे माल जो बार घटि हूंदो उन जे लाइ आख़िरत में आसानी रहंदी। जीअं घणे बार जी तारीफ़। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था त अल्लाह पाक जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु जो हथु पकड़े तशरीफ़ खणी आया ऐं उन्हनि खे फरमायाऊं, ए अबू ज़र, छा तोखे ख़बर आहे त असांजे अॻियां हिकु सख़्तु वादी आहे जंहिं मां रुगो थोरे वज़न वारा ई गुज़री सघंदा। हिकु शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां घणे वज़न वारनि मां आहियां या हल्के वज़न वारनि मां? फरमायाऊं, छा तो वटि अॼु जो खाधो आहे? हुन अर्ज़ु कयो, जी हा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा सुभाणे जो खाधो बि आहे? उन शख़्स अर्ज़ु कयो, जी हा। पोइ फरमायाऊं, छा ॿिए ॾींहं जो खाधो बि आहे? अर्ज़ु कयो वियो, जी न। जंहिं ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं तो वटि 3 ॾींहंनि जो खाधो हुजे हा त तूं घणे वज़न वारनि मां हुजीं हा। मुअज्जम औसत 348/3 हदीस 4809। असां वटि 3 ॾींहंनि जी खाधे जे ज़ख़ीरे जी त ॻाल्हि ई न आहे। सिर्फ़ु हिर्स सबबु मुख़्तलिफ़ क़िस्म जे खाधनि सां फ्रिज भरियल हूंदी आहे ऐं बग़ैर ज़रूरत जी हर शइ जो ढेर लॻो पियो हूंदो आहे। हाय, असां हरीसनि जो छा थींदो? दौलत जी फरावानीअ जो बार, वधीक माल गॾु करण जी हवस जो बार, केतिरनि ई दुकाननि ऐं कारखाननि जो बार, न सिर्फ़ु एतिरो पर मुख़्तलिफ़ गुनाहनि जो बि बार, जहिड़ोकि व्याज ऐं रिश्वत जो बार, धोखेबाज़ी जो बार, ॿियनि जो माल नाजाइज़ तरीक़े सां हड़प करण जो बार। हाय हाय, हाणे त असांजे मथां सिर्फ़ु बार ई बार आहे। हाय, एॾो वॾो बार हूंदे असांजे पुल सिराता गुज़रण जी कहिड़ी सूरत हूंदी? ही दुनिया जो मिसाल आहे त जेतिरो माल वधीक ओतिरो दुनिया में बि वबाल वधीक, जेतिरी दौलत वधीक ओतिरो ई चोरनि धाड़ेलनि ऐं फोरुनि जो ख़तरो वधीक। इन सां गॾोगॾु भत्ते खोरनि तरफ़ां भत्ते जो मुतालबो ऐं धमकियुनि जो मिलण त भत्तो ॾे, न त असां तव्हांजो ॿार अगवा करे वेंदासीं या तव्हांखे मारे छॾींदासीं वग़ैरह। याने इहो माल दुनिया में बि तकलीफ़ ऐं वबाल जो सबबु आहे। ग़रीब माण्हू त फुटपाथ ते बि आराम सां सुम्ही पवंदो आहे, जॾहिं त मालदार माण्हू घर जे अंदरि दरवाज़ा बंदि करे बि ख़ौफ़ में मुब्तला हूंदो आहे त मतां कुझु थी न वञे। बहरहाल, हीअ दुनिया इबरत जी जाइ आहे, हिन सां दिलि लॻाइणु सुठो न आहे। जहां में है इबरत के हर सू नमूने, मगर तुझको अंधा किया रंगो बूने, कभी गौर से भी ये देखा है तूने,
جو آباد تھے وہ محل اب ہیں سونے، جگہ جی لگانے کی دنیا نہیں ہے، یہ عبرت کی جا ہے تماشا نہیں ہے۔ یہی تجھ کو دھن ہے رہوں سب سے بالا، ہو زینت نرالی ہو فیشن نرالا، جیا کرتا ہے کیا یوں ہی مرنے والا، تجھے حسن ظاہر نے دھوکے میں ڈالا۔ جگہ جی لگانے کی دنیا نہیں ہے، یہ عبرت کی جا ہے تماشا نہیں ہے۔ بڑھاپے سے پا کر پیام قضا بھی، نہ چونکا نہ چیتا نہ سنبھلا ذرا بھی، کوئی تیری غفلت کی ہے انتہا بھی، جنوں کب تلک ہوش میں اپنے آ بھی۔ جگہ جی لگانے کی دنیا نہیں ہے، یہ عبرت کی جا ہے تماشا نہیں ہے۔ تجھے پہلے بچپن نے برسوں کھلایا، جوانی نے پھر تجھ کو مجنوں بنایا، بڑھاپے نے پھر آ کے کیا کیا ستایا، اجل تیرا کر دے گی بالکل صفایا۔ جگہ جی لگانے کی دنیا نہیں ہے، یہ عبرت کی جا ہے تماشا نہیں ہے۔ اے عاشقان رسول، ان کھان اڳ جو اسان جے بارے میں ہی شور اٿي ته فلاणे جو انتقال थी वियो आहे، हाणे जल्दी गुस्ल ॾियण वारे खे घुरायो، पोइ गुस्साल याने गुस्ल ॾियण वारो तख़्तो खणी ईंदो، असांखे गुस्ल ॾिनो वेंदो، कफ़न पारायो वेंदो ऐं पोइ ऊंदाही क़बर में लाथो वेंदो، ऐं मुमकिन आहे त इहो सभु कुझु अॼु ई थी वञे، थी सघे थो त सुभाणे ई थी वञे। बहरहाल मौत त हर हाल में अचणो आहे। बारहा इल्मी तुझे समझा चुके, मान या मत मान आख़िर मौत है। मौत खां कंहिंखे बि भॼण जी का वाह नाहे। काश मौत अचण खां पहिरियां ई असां मञी वठूं ऐं जल्दी जल्दी तौबह करे अल्लाह पाक जी रिज़ा वारनि कमनि में लॻी वञूं। दिलि में अल्लाह पाक जो ख़ौफ़ वधाइण, ईमान जी हिफ़ाज़त जो फ़िक्र पैदा करणु, गुनाहनि जी आदत ख़तमु करणु, पाण खे सुन्नतुनि जो पाबंद बणाइणु, दिलि में इश्क़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शमआ रोशन करणु ऐं जन्नतुल फिरदौस में मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो हासिल करण जो शौक़ु वधाइण जे लाइ आशिक़ान रसूल जी दीनी तंज़ीम दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। हर महीने घटि में घटि 3 ॾींहं आशिक़ान रसूल सां गॾु क़ाफ़िले में सुन्नतुनि भरियो सफ़र कंदा रहो ऐं नेक अमाल जे रिसाले जे ज़रिए रोज़ानो पंहिंजो मुहासिबो करे हर अंग्रेज़ी महीने जे पहिरीं तारीख़ ते पंहिंजे ज़िमेदार खे जमा कराईंदा रहो। अल्लाह पाक चाहियो त क़ब्र ऐं आख़िरत जी तयारी जो ज़हन बणिजंदो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हिकु दिरहम बे कोन हो। हज़रत सैयदना आन बिन मुअम्मर रहमतुल्लाह अलैह जो बयान आहे त हिकु ॾींहुं हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैह पंहिंजी ज़ौजे मोहतरमा खे फरमाइण लॻा, फ़ातिमा, जेकॾहिं तो वटि हिकु दिरहम हुजे त मूंखे ॾे, अॼु अंगूर खाइण ते मुंहिंजी दिलि थी चाहे। संदन घरवारीअ अर्ज़ु कयो, मूं वटि दिरहम किथां आया? छा अव्हां अमीरुल मुमिनीन हूंदे बि हिकु दिरहम जी बि हैसियत नथा रखो? पाण बेक़रार थी फरमायाऊं, अंगूर न खाइणु इन खां घणो आसान आहे त सुभाणे मां जहनम जे ज़ंजीरुनि में जकड़ियो वञा। तारीख़ुल ख़ुलफ़ा सफ़ो 188। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैह जो ख़ौफ़ ख़ुदा मरहबा। अंगूर बेशक हलाल ऐं पाक आहिनि, पर अल्लाह पाक जी नेमत आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं हर नेमत जो हिसाब ॾियणो पवंदो। पाण रहमतुल्लाहि अलैह आख़िरत जे ख़ौफ़ सबबि अंगूर खाइण खां बाज़ रहिया। अफ़सोस, अॼु असां हिक खां हिकु लज़ीज़ नेमत खाई रहिया आहियूं ऐं इस्तेमालु करे रहिया आहियूं ऐं अञा बि वधीक बहितर खां बहितर शइ जी तलाश में हूंदा आहियूं। आलीशान घर बि न काफ़ी लॻी रहियो हूंदो आहे ऐं इन खां बि वॾो ऐं आलीशान बंगलो विला हासिल करण जी जुस्तजू में मगन रहंदा आहियूं। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जिते सूरत तकासुर जूं ॿियूं आयतूं गाफ़िल इंसान खे झिंझोड़े रहियूं आहिनि, उनखे ग़फ़लत जी निंड मां बेदार करे रहियूं आहिनि, उते हिन सूरत जी आख़िरी आयत मुबारका
ख़ौफ़ ख़ुदा रखण वारनि खे बेक़रार करे रही आहे। जीअं अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। तर्जुमो कंज़ुल इरफान, पोइ बेशक ज़रूर उन ॾींहुं तव्हां खां नेमतुनि जे बारे में पुछियो वेंदो। आयत मुबारका जी तफ़सीर में 3 क़ौल। हिकु, हज़रत इक्रिमा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, जॾहिं हीअ मुबारक आयत नाज़िल थी त सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां वटि कहिड़ियूं नेमतूं आहिनि? असांखे त जवन जी मानी बि पेट भरे नसीब न थींदी आहे। वही नाज़िल थी त छा तव्हां बूट न पाईंदा आहियो? छा थधो पाणी न पीअंदा आहियो? इहे बि नेमतूं आहिनि। 2, हज़रत मौलाए काइनात अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु ज़िक्र कयल आयत जी तफ़सीर में फ़रमायो, जंहिं कणक जी मानी खाधी ऐं फ़ुरात जो थधो पाणी पीतो ऐं उनखे रहण लाइ घर बि हुजे, ही अहिड़ियूं नेमतूं आहिनि जिन जे मुतालिक़ पुछाणो कयो वेंदो। 3, जलीलुल क़द्र ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना इमाम मुजाहिद रहमतुल्लाहि अलैहि हिन आयत मुबारका जे बारे में फ़रमायो त हिन आयत मां दुनिया जी हर लज़्ज़त वारी शइ मुराद आहे। सूरत तकासुर जी आख़िरी आयत मुबारका जी तफ़सीर में सदरुल अफ़ाज़िल हज़रत अल्लामा मौलाना सैयद मुहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, अल्लाह पाक तव्हांखे जेके नेमतूं अता कयूं आहिनि, जहिड़ो सिहत, ख़ुशहाली, अमन, आराम, माल वग़ैरह, जिन मां तव्हां दुनिया में लज़्ज़त हासिल कंदा हुआ, इन्हनि बाबति पुछियो वेंदो त इन्हनि नेमतुनि खे कहिड़नि कमनि में ख़र्च कयो, इन्हनि जो कहिड़ो शुक्र अदा कयो ऐं तर्क शुक्र ते अज़ाब ॾिनो वेंदो। तफ़सीर ख़ज़ाइनुल इरफ़ान सिपारो 3 सूरत तकासुर तहतुल आया 8 सफ़ो 1118। नेमतुनि जा 2 क़िस्म ऐं आख़िरत जा सुवाल। मशहूर मुफ़स्सिर हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाहि अलैहि जे सूरत तकासुर जी आख़िरी आयत जी तफ़सीर में ही बि आहे त नेमतूं 2 क़िस्मनि जूं आहिनि। हिकु, कस्बी नेमतूं, याने पंहिंजी कोशिश सां हासिल कयल नेमतूं, जहिड़ो मिठाइयूं, लज़ीज़ खाधा, थधा मशरूब, सुठा कपिड़ा, दौलत, हुकूमत वग़ैरह जे बारे में 3 सुवाल कया वेंदा। हिकु, उहे नेमतूं किथां हासिल कयूं? 2, इन्हनि खे किथे ख़र्च कयो? 3, इन्हनि जो कहिड़ो शुक्र अदा कयो? नंबर 2, वह बि नेमतूं, याने अल्लाह पाक जे तरफ़ां अता कयल उहे नेमतूं जिन खे हासिल करण में बाने जी पंहिंजी कोशिश जो को दख़ल न हूंदो आहे, जहिड़ो चंड, सिज, हथ, पेर, अखियूं, कन वग़ैरह जे बारे में 2 सुवाल कया वेंदा। हिकु, इन्हनि खे किथे इस्तेमालु कयो? 2, इन्हनि जो कहिड़ो शुक्रियो अदा कयो? हाय उम्दा ऐं लज़ीज़ खाधा। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाक़ई वॾे ख़ौफ़ जी ॻाल्हि आहे, अॼु असां बहितरीन ऐं लज़ीज़ खां लज़ीज़ खाधनि ऐं नेमतुनि जा हरीस बणियल आहियूं, पर क़ब्र में कीड़नि जी ख़ुराक बणिजण ऐं आख़िरत जे हिसाब में फांसी पवण जे अंदेशे खे विसारे वेठा आहियूं। असांखे बहितर खां बहितर ऐं लज़ीज़ खाधो घुरिजे ऐं उहो बि गर्म हुजे। हिकु त बहितरीन खाधो बज़ाते ख़ुदि पाण हिकु नेमत आहे ऐं वरी उन जो गरम हुजणु नेमत मथां नेमत आहे। सादी चांहि मां बि गुज़ारो न थींदो आहे। खीर वारी चांहि हुजे ऐं उहा बि मिठी ऐं गरम गरम हुजे। अहिड़ीअ तरह असांजे रुॻो हिकु चांहि ई केतिरियूं नेमतुनि जो मजमूओ बणिजी वेंदी आहे। अहिड़ीअ तरह हलवा पुरियूं, पिज़ा, पराठा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिठाइयूं, तरह तरह जा ताज़ा मेवा, ख़ुश्क मेवा याने ड्राई फ्रूट, मज़ेदार फालूदा, थधा मिठा ऐं लज़ीज़ शरबत, बादाम ऐं पिस्तनि वारो शीर खुरमा, थधियूं बोतलूं, कोल्ड ड्रिंक्स, आइसक्रीम, मक्खण, मलाई, कस्टर्ड, कबाब, समोसा, गरम गरम पकोड़ा, तरियल मच्छी, तरियल चापूं, तंदूरी रान, चिकन टिक्का, सीख कबाब, बर्गर ऐं न ॼाण अलाए छा छा असांजो लालची नफ़्स तलब कंदो ऐं खाईंदो पीअंदो रहंदो आहे। जेतोणीकि ज़िक्र कयल सभई शयूं खाइण हलाल आहिनि,
पर इन्हनि जे बारे में ऐं ॿियनि समूरियुनि नेमतुनि जे बारे में क़यामत जे ॾींहुं सुवाल कयो वेंदो। काश असांजो खाइण पीअण वारो नफ़्स क़ाबू में अची वञे। काश फ़क़ति तफ़री ऐं लज़त हासिल करण लाइ खाइण पीअण जी आदत मां असांजी जान आजी थी वञे। माल खाइण जा शौक़ीन ग़ौर फ़रमाइनि, असां कुझु मिंटनि जी लज़त ख़ातिर केॾो न वॾो ख़तरो खणी रहिया आहियूं। इन ॻाल्हि खे हिन रिवायत मां सम्झण जी कोशिशि करियो। जीअं त दावत इस्लामी जे इशाअती इदारे मकतबतुल मदीना जे 504 सफ़नि ते मुश्तमिल किताब मिनहाजुल आबिदीन जे सफ़े नंबर 141 ते हुज्जतुल इस्लाम हज़रत सैयदना इमाम अबू हामिद मुहम्मद बिन मुहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, मनक़ूल आहे त बेशक मौत जे वक़्तु सकरात जी तकलीफ़ दुनिया जे लज़्ज़तुनि मुताबिक़ आहे, याने जंहिं दुनिया में जेतिरियूं वधीक लज़्ज़तूं माणियूं हूंदियूं उनखे सकरात जी तकलीफ़ बि ओतिरी वधीक थींदी। सकरात जी तकलीफ़ुनि जी झलक। सकरात जी तकलीफ़ुनि खे बयानु कंदे हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाहि अलैह लिखनि था त मौत दुनिया ऐं आख़िरत जे समूरियुनि ख़ौफ़नाक शयुनि खां वधीक ख़ौफ़नाक आहे। इहो आरीअ जे चीरण खां, कैंची जे कटण खां ऐं देगिड़ीअ जे उॿरण खां वधीक तकलीफ़ ॾींदड़ आहे। जेकॾहिं मुर्दो जेरो थी माण्हुनि खे मौत जूं सख़्तियूं ॿुधाए सघे हा त माण्हुनि जो ऐश आराम ऐं निंड सभु कुझु ख़तम थी वञे हा। शरह सुदूर सफ़ो 33। काश के ना दुनिया में पैदा हुआ होता, कब्र हश्र का हर गम ख़त्म हो गया होता, जां कनी की तकलीफ़ें ज़बह से हैं बढ़कर, काश मुर्ग़ बन के तैबा में ज़बह हो गया होता, आह कसरत इस्यां हाय खौफ दोज़ख का, काश मैं न दुनिया का एक बशर बना होता, शोर उठाइए महशर में खुल्द में गया अत्तार, गर न वो बचाते तो नार में गया होता। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नेमतुनि जे हिसाब जे बारे में 9 लर्ज़ा ख़ेज़ फ़रामीन मुस्तफ़ा। नंबर 1, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त अल्लाह पाक पंहिंजनि ॿाननि मां हिकु ॿाने खे घुराए पंहिंजे अॻियां बीहारींदो ऐं उन खां उन जे मान ऐं मर्तबे जे मुतालिक़ ईअं ई सुवाल कंदो जीअं संदसि माल जे बारे में सुवाल फ़रमाईंदो। नंबर 2, ॿानो जेको बि क़दम खणंदो आहे त उन खां क़यामत जे ॾींहुं उन जे बारे में पुछियो वेंदो त इहो क़दम छो खयों हो। नंबर 3, क़यामत जे ॾींहुं सभ खां पहिरियां ॿाने खां पुछियो वेंदो त छा मां तुंहिंजो जिस्म तंदुरुस्त न रखियो हो, छा मां तोखे थधो पाणी न पीआरियो हो, याने तूं इन नेमतुनि जा हक़ अदा कया या न। नंबर 4, मालिक ऐं ममलूक याने ग़ुलाम खे ऐं ज़ोज ऐं ज़ोजा याने मुड़ुस ऐं ज़ाल खे हाज़िर कयो वेंदो, पोइ उन्हनि खां हिसाबु वरितो वेंदो। एतिरे क़द्र जो मर्द खे चयो वेंदो त तो फलाणे ॾींहुं लज़त सां पाणी पीतो हो, ऐं मुड़ुस खे चयो वेंदो त फलाणी औरत सां निकाह करण जा ॿिया बि घणा ख़्वाहिशमंद हुआ, पर तूं उन सां निकाह जी तलब कई त मां ॿियनि खे छॾे उन औरत सां तुंहिंजो निकाह करायो। छा तो इन नेमत जो हक़ अदा कयो। नंबर 5, क़यामत जे ॾींहुं मोमिन खां हर अमल जे बारे में सुवाल कयो वेंदो, एसि ताईं जो उन खां पंहिंजनि अखियुनि में सुरमो पाइण बाबति बि सुवाल कयो वेंदो। नंबर 6, ॿानो जेको ख़ुतबो ॾींदो आहे याने जेको वाइज़ या बयानु कंदो आहे उन जे मुतालिक़ बि खाइन्स पुछाणो कयो वेंदो त हिन बयानु करण मां तुंहिंजो मक़सदु कहिड़ो हो। मुबल्लिग़ ऐं मुक़रर ग़ौर फ़रमाइनि त संदन बयानु करण जो मक़सदु अल्लाह पाक जी रिज़ा ऐं नेकीअ जी दावत ॾियणु हो, या बयान जी तारीफ़ ऐं वाह वाह जी ख़्वाहिश या शोहरत या दौलत हासिल करणु। नंबर 7, जेको शख़्स कंहिं शइ जी दावत ॾींदो त क़यामत जे ॾींहुं उन खे उन दावत वारी शइ सां गॾु बीहारियो वेंदो, चाहे हिकु माण्हूअ खे ई दावत छो न ॾिनी हुजे।
ابن माजा 137/1 हदीस 208। हिन रिवायत में इख़लास ॾांहुं इशारो आहे, याने नेकीअ जी दावत ख़ालिस अल्लाह पाक जी रिज़ा जे लाइ हुई या उन जो को ॿियो मक़सदु हो। इनफरादी कोशिश करण वारा मुबलिग बि गौर फरमाइनि। नंबर 8, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, क़यामत जे ॾींहुं जिन नेमतुनि बाबति तव्हां खां सुवाल कयो वेंदो उन्हनि में थधी छांव, सुठियूं खजूरूं ऐं थधो पाणी शामिल आहे। तिरमिज़ी 103/1 हदीस 2376। नंबर 9, क़यामत जे ॾींहुं हर गनी ऐं फ़क़ीर याने अमीर ऐं ग़रीब इहा तमन्ना कंदो त काश दुनिया में मूं वटि रुगो ताक़त हुजे हा, याने फ़क़ति एतिरो खाधो मुयसरु हुजे हा जंहिंसां सिर्फ़ ज़िंदगी बची सघे हा, इन खां वधीक कुझु न हुजे हा। इब्न माजा 472/4 हदीस 4140। नेमतुनि जे हिसाब मुतालिक़ बुज़ुर्गाने दीन जा 3 अक़वाल। 1, हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन उमैर रहमतुल्लाहि अलैह फरमायो, जेतिरो माल वधीक हूंदो ओतिरो हिसाब वधीक हूंदो। नंबर 2, हज़रत सैयदना अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, क़यामत जे ॾींहुं 1 दिरहम वारे जे भेट में 2 दिरहमनि वारे जो हिसाब वधीक सख़्तु हूंदो। नंबर 3, जलीलुल क़द्र ताबई बुज़ुर्ग सैयदना मुआविया बिन क़ुर्रा रहमतुल्लाहि अलैह फरमायो, क़यामत जे ॾींहुं सभ खां सख़्तु हिसाब उन शख़्स खां थींदो जेको तंदुरुस्त ऐं ख़ुशहाल हूंदो। तारीख़ इब्न असाकर 271/59। सदका प्यारे की हया का के नाले मुझसे हिसाब, बख्श बे पूछे लजाए को लजाना क्या है। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना, सदका याने वसीलो, बे पूछे बग़ैर हिसाब किताब जे, लजाए शर्मिंदो करणु। शरह कलाम रज़ा। मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह हिन शेर में अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ करे रहिया आहिनि त ए अल्लाह पाक, तोखे तुंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शर्म ऐं हया जो वासितो मुंहिंजी महशर में बग़ैर हिसाब किताब जे बख़्शिश फ़रमाए। मां त पंहिंजनि गुनाहनि ते अॻु में ई शर्मिंदो आहियां, मुंहिंजे अमलनि जो हिसाब वठी मूंखे वधीक शर्मिंदो न कर। इम्तिहान के कहाँ क़ाबिल हूँ मैं प्यारे अल्लाह, बेसबब बख्श दे मौला तेरा क्या जाता है। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 12 सालनि ताईं हिसाब किताब। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, आख़िरत जे हिसाब जो मुआमिलो निहायत संगीन आहे। इबरत हासिल करण जे लाइ हिकु हिकायत पेश कई पई वञे। पढ़ो ऐं पंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा करियो। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन अम्र बिन आस रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाइनि था त उम्मत जे निज़ाम जे नाज़िम, ख़ौफ़ ऐं ख़शियत जे मालिक, अमीरुल मुमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ आज़म रज़ियल्लाहु अन्हु जे विसाल खां पोइ मूंखे संदन आख़िरत जे हालतुनि बाबति ॼाणण जी तमामु घणी ख़्वाहिश हुई। हिकु ॾींहुं मूं ख़्वाब में हिकु महल ॾिठो त मूं पुछियो, ही महल कंहिंजो आहे? फ़रिश्ते जवाबु ॾिनो, ही महल हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जो आहे। एतिरे में सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु उन महल मां इन हालत में ॿाहिरि तशरीफ़ खणी आया जो संदन मथां हिकु चादर हुई, ॼण त हाणे गुस्ल करे आया हुजनि। मूं अर्ज़ु कयो, मा फ़अलल्लाहु बिक, याने अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मुआमिलो फ़रमायो? पाण जवाबु ॾींदे फ़रमायाऊं, सुठो मुआमिलो फ़रमायो। पोइ मूंखां पुछियाऊं, मूंखे तव्हां खां जुदा थिए केतिरो अरसो गुज़रियो आहे? मूं अर्ज़ु कयो, 12 साल। पाण फ़रमायाऊं, हाणे वञी हिसाब किताब खां फ़ारिग़ थियो आहियां। तारीख़ इब्न असाकर 483/44। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू बेहिसाब बख्श के हैं बेशुमार जुर्म, देता हूँ वासिता तुझे शाह हिजाज का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।